प्यारी साथ संगत श्री कृष्ण भगवान जो स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। एक कृष्णम सर्वदेवा श्रीमद् भगवत गीता ते असां सत्संग करे रहिया 16 अध्याय हली रहियो आहे, जंहिंमें भगवान कृष्ण आसुरी संपदा वारनि माण्हुनि जो वर्णन करे रहियो आहे। उन्हनि जी सोच कहिड़ी हूंदी आहे, आसुरी संपदा वारा उन्हनि जा कर्म कहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जे हुअण सां संसार खे छा हासिल थींदो आहे। असांखे उन्हनि खां बचणु खपे, उन आसुरी प्रवृत्तिअ खां। इन करे असां ॿुधी रहिया आहियूं इस देवासुर संपत्ति विभाग योग 16 नंबर अध्याय ऐं 11 नंबर श्लोक। चिंताम अपरिमेया च प्रलयन्ताम उपाश्रिता कामोपभोग परमा एतावत इति निश्चितः। उन्हनि जो निश्चय इहो हूंदो आहे आसुरी प्रवृत्तिअ वारा कि बस एतिरो ई सुख थींदो आहे, शरीर जो सुख ई आख़िरी सुख थींदो आहे। ऐं अॼु जे समय में धन सां हर सुख हासिल थी सघे थो। इन करे आसुरी प्रवृत्तिअ वारे माण्हूअ जो हूंदो आहे कि धन ई सभु कुझु आहे, उन जे अॻियां ॿियो कुझु बि कान्हे। उन्हनि खे ईअं लॻंदो आहे कि जेको बि सुख मिलंदो आहे धन सां ई मिलंदो आहे, त इन करे धन गॾु कर। पोइ वरी धन कॾहिं गॾु थींदो आहे, कॾहिं न बि थींदो आहे। थी वेंदो आहे तॾहिं बि उन्हनि खे टेंशन, न थींदो आहे तॾहिं बि उन्हनि खे टेंशन इहो कि पहिरीं न हुअण जो टेंशन कि कम कीअं थींदा, पैसा न ईंदा त ॿारनि जूं पढ़ायूं कीअं थींदियूं, लाइट जो बिल कीअं भरबो ऐं ॿिया बि। ऐं पैसा अची वञनि त बि चिंता कि मूंखां पोइ हुन पैसनि जो छा थींदो। फालतू माण्हुनि जे हथ में त कोन हली वेंदा, मां एॾी महिनत सां कमाया आहिनि। उनखे चइबो आहे आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू, जेको मृत्यु पर्यंत प्रलयन्ताम, प्रलय माना मृत्यु, एंड, जेको मृत्यु ताईं रुगो चिंताग्रस्त हुजे, वो आसुरी स्वभाव जो माण्हू। चिंताम, चिंताता चिताता, आग बस चिंता ही कंदो। थोड़ी देर चिंता मुक्त थी वेंदो कि हा चिंता दूर थी हल, सभु ठीक थी वियो। वरी ॿिए ॾींहुं ॿी चिंता कंदो, वरी टे ॾींहुं मृत्यु पर्यंत। ऐं हर चिंता में वो मृत्यु जे समान बि मरंदो, छो त चिंता चिता थींदी आहे। तव्हां चवंदा पोइ चिंता त असां बि कंदा आहियूं कॾहिं कॾहिं, त इन करे चवणो पवंदो चिंता ॿिनि प्रकारनि जी थींदी आहे। दैवी चिंता भी थींदी आहे। कहिड़ी? परमार्थिक चिंता कि मुंहिंजो छा थींदो, छा मुंहिंजो उद्धार थींदो। ॿुधो न, छा मुंहिंजो उद्धार थींदो, छा मुंहिंजो कल्याण थींदो। अञा ताईं मूंखे न परमात्मा जी कुझु ख़बर पई आहे, न संसार खे अञा ताईं मां सम्झी सघियो आहियां। छा भॻवान मूंखे मिलंदो। इहा अथव परमार्थिक चिंता। हिन में पॉजिटिव नेगेटिव कुझु कान्हे। इहा सुठी चिंता आहे। चिंता इहा कजे कि हेतिरी उमिरि मुंहिंजी निकिरी वई, जे रेत हथ मां फिसलजंदी वञे तीअं समय बीतजंदो पियो थो वञे, अञा बि कुझु कयो कोन्हे आध्यात्मिक मार्ग में। इहा चिंता थिए त सुठी आहे। पर जेका चिंता आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू कंदो आहे, उहा सुठी कान्हे। उहा हुनखे रोज मारींदी आहे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे, सांसारिक चिंता बि थींदी आहे असांखे। कॾहिं कॾहिं का अहिड़ी ॻाल्हि अची वेंदी आहे, थी सघे थी नंढी वंढी, पर
असां अगर चिंता हिक चिंता खां मुक्त थी वियासीं, वरी उहा चिंता न आई जीवन में, त ठीकु आहे। इन सां छा थींदो, असां धीरे धीरे चिंता मुक्त थी वेंदासीं, निश्चिंत थी वेंदासीं। ऐं इहो तॾहिं ई थींदो जॾहिं असां परमात्मा जे तरफ़ कदम वधाईंदासीं। ॾाढनि माण्हुनि खे भरम आहे कि असां परमात्मा जे तरफ़ ई कदम वधाइण वारा माण्हू आहियूं, पर हूंदा आहिनि संसार में अज्ञानता जे करे चिंता थिए असांखे, या असां सही मार्ग ते हुजूं, तॾहिं बि असांखे का न का परिस्थिति, का कठिनाई, को दुष्ट माण्हू परेशान करे, या ईअं लॻे कि ही कमु त ज़रूरी आहे। पुट जी शादी, धीउ जी शादी, उन लाइ बि ओन कबी आहे। ओन जो अर्थ आहे ॿी ओन ऐं चिंता में फ़र्क़ु आहे। ओन माना भई ख़बर आहे ही करिणो आहे त कबो, जीअं करिणो हूंदो कबो, पोइ उन मां मुक्त थी वञिबो आहे। पर जंहिंखे आदत ई हुजे चिंता करण जी, अरे यार, कंहिंखे चइजेसि कि अरे तुंहिंजी लॉटरी खुली अथई पूरे 1 लख रुपए जी, त चवंदी बस 1 लख रुपए जी, अरे यार बस। माण्हू ॿुधाइण वारो वाइड़ो थी वेंदो। तव्हां ॾिठा अथव अहिड़ा माण्हू? मां ॾिठा आहिनि। वरी चए उनखे, वरी ॿियो माण्हू अची चएसि पोइ ठीकु आहे न, 1 लख रुपयो मिले ई न। वरी ॿियो माण्हू अची करे चएसि ॿुध टैक्स बि कटींदई हुन में 10% अलाए 17% गवर्नमेंट, त वरी चिंता 17%, 17,000 उहो खणी वेंदा, इहो त ग़लति आहे। इन में बि चिंता, माना हुनखे वरी कोई चएसि 5 लखे जी लॉटरी खुली अथई, तॾहिं बि चिंता, बसि 5 लखे जी, ऐं उन में 17% वेंदई, त निंड हुनजी हराम थी वेंदी, मुंहिंजो 17% वेंदा। इनखे चइबो आहे आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू, जेको मृत्यु पर्यंत चिंता करे। हिते कृष्ण भॻवान सिर्फ़ चिंता अखर यूज़ कोन कयो आहे। इहो कोन चयो अथई कि चिंता करण वारो आसुरी प्रवृत्तिअ जो थींदो आहे। हिते चयो अथई कि जंहिंजूं चिंताऊं कॾहिं ख़तम ई न थियनि, मृत्यु पर्यंत जंहिंजूं चिंताऊं हलंदियूं रहनि, त उहो कुझु अहिड़ी शइ पकड़े वेठो आहे जेके चिंताऊं उन मां निकिरनि पिए थियूं। ऐं उहा शइ आहे उनजी अज्ञानता, इहा धारणा कि संसार में सुख भोग ई मूंखे पाइणा आहिनि ऐं इन खां मथे ॿियो कोई सुख कान्हे। इहा ई उनखे आसुरी प्रवृत्तिअ वारे खे चिंता ॾेई रही आहे। कीअं धंधो हलंदो, लॉकडाउन में धंधो ई घटि थी वियो आहे, कीअं ख़र्च निकिरंदा, ऐं ॿारनि जी पढ़ायूं निर्वाह कीअं थींदो, ऐं वॾी चिंता मान प्रतिष्ठा इज़त मुंहिंजी सदाईं रहंदी या न रहंदी। ॾाढा त हिन में हली वेंदा आहिनि, जीवन भर चिंता, मां जेके स्टेटस ठाहियो आहे उहो रहंदो या न रहंदो। भगतनि खे बि थोरी अगरि चिंता कॾहिं थी आहे त उन्हनि इहो ई चयो आहे, नानक चिंता मत करो, चिंता किसे ही है, जल में जंत उपायन तिना भी रोजी दे। जिन जंहिं परमात्मा सो चिंता का दूर करे, जिनो पाया जग। जंहिं परमात्मा जगत ठाहियो आहे उहो सोचे न कि कंहिंखे रोटी ॾियणी आहे, कीअं ॾियणी आहे, कीअं पहुचाइणी आहे। कोरोना में अञा ताईं हिकु बि माण्हू बुख सां कोन मरियो आहे। ॿिए कारण सां उहे ई जेके वञण वारा हुआ उहे ई विया आहिनि। त चिंता छा जी? ॾाढनि खे हिकु दृष्टांत आहे, हिकु सेठ खे ॾाढो पैसो हो त पंहिंजे घर में तिजोरियूं ठाहिराए रखियूं हुई, उन्हनि में ई पैसा रखिया हुई ऐं दर में अहिड़ो लॉक लॻारायो हुई जेको सिर्फ़ु चाॿीअ सां ई खुलंदो। हिकु दफ़ो अगरि बंदि थियो त चाॿीअ सां ई खुलंदो। हिकु ॾींहुं छा थियसि,
पाण चाबी ग़लतीअ सां ॿाहिरि भुलिजी वियो ऐं अंदरि अची वियो, दर बंदि कयईं ऐं क़ैद थी वियो। हाणे हुनखे तिजोरी त हुयूं, पर ॿाहिरि वञण जो कोई हुनखे उपाय न। जंहिं माण्हूअ चिंता कई कि मुंहिंजो धन कोई बि न खणी सघे, इन चिंता में हुन जेको आयोजन कयो, उन चिंता जे करे उहो मरी वियो। त चिंता फालतू थींदी आहे। चिंता कॾहिं चरितार्थ बि कोन थींदी, पर चिंतन चरितार्थ थींदो। अगर असां चिंतन कयूं त कुछ न कुछ रिजल्ट निकिरंदो। बाक़ी चिंता जेको माण्हू कंदो त कुछ कोन, उहो कोन थींदो, उहो केवल भ्रम आहे। ऐं जेको भगवान ते विश्वास रखी वेठो आहे, जेको भगवान ते भरोसो थो करे, उहो छो चिंता कंदो। अचो हिकु भॼन गायूं। जेको भगवान जी शरण में थो अचे, उहो निश्चिंत थी वेंदो, उहो छो चिंता कंदो। जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए, जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए। ऐसी लगी लगन, ऐसी लगी लगन, ऐसी लगी लगन कि मेरे दिन बदल गए। जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए। सिर पर मेरे हाथ धरा, बोझ मेरे सिर का उतरा। कृपा प्रभु ने बरसाई, बाग हो गया हरा भरा। कृपा प्रभु ने महका मेरा चमन, महका मेरा चमन, महका मेरा चमन कि मेरे दिन बदल गए। जब से मिली शरण कि मेरे
परमात्मा जी शरण में आहे उनखे काई चिंता न हूंदी आहे। चिंता उनजी हूंदी आहे जेको संसार में अटकियो पियो आहे। पोइ ॾाढियूं ॻाल्हियूं उनखे चिंता तुरकंदियूं आहिनि। खेत अची करे घर वेठे वेठे चिंता ॾेई हलिया वेंदा आहिनि माण्हू। अहिड़नि जो संग कजे ई न जेके घर में अची करे तव्हांखे टेंशन ॾेई करे हलिया वञनि। हकूं नाको तव्हां घर में वेठा हुजो ऐं तव्हांखे थोड़ी खंघि अचे ऐं गाछी वञेव, खांसी है तेरे को, अरे पता है उसको भी खांसी है, पड़ोस में मेरी उसको नीतू को, तो खांसते खांसते जरा चेकअप कराने गई ना तो उसको कोरोना बता दिया। हद है यार, अब वो एडमिट है, क्वारंटाइन है वो, बस हली एतिरो जी हली वेंदी। त हाणे जेका माई घर में वेठी आहे उनखे चिंता थींदी न थोड़ी। ऐं जंहिंजो स्वभाव ई आहे चिंता करण जो, जंहिं चिंता जो आश्रय वरितो ई आहे, हिन में लिखियल अथव आश्रय उपाश्रिता, मरण ताईं जंहिं सोचे रखियो आहे कि चिंता करणी ई आहे, कुछ न थींदो तॾहिं बि करणी आहे। कंहिं माण्हू खे सॼो ॾींहुं बुख न लगे तब चिंता कंदो आहे कि आज पता नहीं क्या हो गया, मेरे को भूख ही नहीं लगी, उनमें भी चिंता है। छो तो न आश्रय आसरो वरतो, गोद वरती आहे चिंता जी। मूल कारण आहे आसुरी प्रवृत्ति, वो परमात्मा खां दूर आहे, इन करे वो चिंताग्रस्त आहे, वो निश्चिंत कान्हे। वो रोज छिरक भरे उथंदो रहंदो आहे, जरा जरा सी ॻाल्हि ते छिरक भरे। छो त हुन सत्संग जो आसरो कोन वरितो आहे, हुन डप जो भय जो आश्रय वरितो आहे ऐं चिंता जो न आश्रय वरितो आहे। त हर ॻाल्हि में हू चिंता ई कंदो आहे। असांखे बचणु खपे चिंता खां। अगर असां परमात्मा में विश्वास रखंदा आहियूं त सो चिंता का आदर करे। अरे भाई सभिनीनि खे रोज़ी रोटी ॾे पियो थो भॻवान, सभिनीनि जो निर्वाह थिए पियो थो। ॾाढा सम्झंदा आहिनि अगरि मां चिंता न कयां न त इहे कम बि न थियनि। ॿुधाए तूं चिंता थो करी तॾहिं था कम थियनि। त ॾाढा जा त बिना चिंता जे बि कम हलनि पिया था, घर सुठाए पिया था हलनि। ॾाढा ईअं चवंदा आहिनि मुंहिंजो सिर हो जो मां ई कयो, मां हेॾी चिंता कई न तॾहिं ई थियो आहे। त तो छो कई चिंता? ग़लती तुंहिंजी आहे, तो लोड सिर ते रखियो हेॾो। भॻवान ते विश्वास रखी करे हिमत कबी आहे। हिमत वारो चिंता न कंदो आहे। जंहिंखे हिमत न आहे, साहस न आहे, उन अज्ञात परमात्मा सां प्रेम करण जो, उहो ई चिंता कंदो आहे कि मां संभाले वेठो आहियां, मां पकड़े वेठो आहियां। त कृष्ण भगवान चए थो भाई चिंता मृत्यु पर्यंत रहण वारियूं अनेक चिंताऊं जो उहे आश्रय वठी करे रहंदा आहिनि कि असां चिंता कंदासीं न तॾहिं कमु थींदो। अॻिते कृष्ण भगवान चए थो उन्हनि जी सोच कि हू काम उपभोग ऐं विषय जेके आहिनि संसार जा, इंद्रियुनि जा जेके भोग आहिनि, उनखे आख़िरी सुख सम्झंदा आहिनि। जो असां ॿुधी चुका आहियूं, उन्हनि जी नज़र में आख़िरी सुख छा आहे? हिननि इंद्रियुनि जो भोग। मतिलबु अखियुनि सां कुझु ॾिसण लाइ मिले, जंहिंमें मोबाइल अची वई, टीवी अची वियो। स्पर्श जो सुख, जीअं बाथरूम में टब रखायो वियो, या कननि जो सुख पंहिंजी तारीफ़ ॿुधण लाइ मिले, ऐं ज़बान जो सुख अलॻि अलॻि शयूं खाइण, ठाट बाट सां रहण। आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू चवंदो आहे इन सुख खां पोइ ॿियो कोई सुख आहे ई कान, इहो एंड आहे। तॾहिं त जलेबी चवंदियूं आहिनि हमारे सत्संग के बाद एंड है। छो त उते उन्हनि खे चकाचौंध नज़र ईंदी आहे, उते वैभव विलास राजाई शाही ठाट बाट नज़र ईंदो आहे। हाणे सम्झ में आयो छो चवंदियूं आहिनि इसके बाद एंड है।
हमारे सत्संग वो कंपेयर कंदियूं आहिनि कि टिकाणे में ज्यादा त वैभव नज़र ईंदो कान्हे, ऐं उन्हनि जलेबी सत्संगनि में त छा त चादर विछायल हूंदी आहे, छा त गद्दो, उहो सभु उन लाइ दादीअ लाइ, हिननि खे त पट ते ई ॾियारींदा आहिनि। पर उनजो ॾिसी करे चयूं थी वेंदियूं आहिनि कि इसके बाद एंड है। बंगलो ठहे थो दादीअ लाइ, हिन खां त रुगो सफ़ाई कराराईंदा, पर हिन जे दिमाग़ में कि इसके बाद एंड है, हमें भी कभी न कभी कृपा हो जाएगी। ये आसुरी प्रवृत्ति वारा माण्हू आहिनि, इन्हनि अञा आध्यात्मिक सुख त माणियो ई कोन्हे, हिननि सत्संग जो रस आनंद त माणियो ई कोन्हे। जंहिं ॾींहुं कंहिं माण्हूअ खे सत्संग जो आनंद अचण लॻो न, वो संसार खे असार माना सारहीन समझी करे छॾे ॾींदो। जेको साधक हूंदो आहे उहो छा कंदो आहे, पहिरीं संसार खे पहचानण जी पूरी कोशिश कंदो आहे कि कहिड़ी कहिड़ी शइ में मूंखे सुख नज़र अचे थो, उहा मां भोगे वठां। जीअं मां हमेशह चयो आहे, भोगे वठां होश पूर्वक, ॾिसी वठां भोगे करे, ऐं जेॾी महिल ॾिसी वठां इहे कोन्हे सार हिन में, पोइ मां छॾे ॾियां। साधक खे सभु भोगे करे छॾे ॾींदो आहे, सम्झी वेंदो आहे हाणे इहे माया आहे, सिर्फ़ु माया आहे। माया माना इंद्रधनुष वांगुरु, परियां खां नज़र अचे, अॻियां वञे त कुझु बि कोन्हे, सतरंगी माया। पोइ जॾहिं भोगण सां अनुभव थी वेंदो आहे साधक खे कि इंद्रियनि जा सुख आनंद कोन पिया था ॾियनि, जेतिरो मां सम्झां पियो उहो कोन्हे आनंद, पर मुंहिंजे मन खे आनंद खपे, ख़ुशी खपे, त किथे आहे? पोइ मुड़ंदो आहे अध्यात्म जे तरफ़। ऐं जॾहिं उनखे पहिरीं झलक मिलंदी आहे आनंद जी, कॾहिं सत्संग में, कॾहिं तीर्थ स्थान ते, कॾहिं नदी गंगा नदीअ में, कॾहिं विर्त रखण में, कॾहिं नाम जपण में, तो पोइ हुनखां विसर गई सभु तात पराई, पोइ पराई संसार जी पचर विसरी वेंदी आहे। पोइ हुनखे लॻंदो आहे कि हाणे मूंखे अध्यात्म में ई सुख खपे ऐं रोज खपे, ऐं उहो अध्यात्म जो सुख कॾहिं पूर्ण कोन थींदो आहे, कॾहिं बोर कोन कंदो आहे, दिने दिने नवां नवां आहे। जे सत्संग जो सुख असांखे रोज कॾहिं बि बोर न कंदो। तव्हांखे अगरि असां फिल्म ॾेखारियूं न अमिताभ बच्चन जी, ॿिए ॾींहुं तव्हां ॾिसंदा ई कोन्हे, चवंदा फिल्म ही दिखाते हैं, पर सत्संग आहे न त तव्हांखे ख़बर पए चाहे न पए, आत्मा खे आनंद मिलंदो आहे, आत्मा प्रसन्न थींदी आहे। उहो कॾहिं ख़तमु थियण वारो, न ख़तमु थियण वारो आनंद मिलंदो आहे अध्यात्म में। ऐं पोइ साधक जी इहा ई हूंदी आहे कि अञा खपे, सत्संग अञा खपे, कथाऊं अञा खपनि, भॻवान वारो सच्चो आनंद अञा खपे, सात्विकता वारो आनंद, दैवी संपत्तीअ वारो आनंद, ॿिए खे मारे करे न, पंहिंजो अहंकार मारे करे जेको आनंद आहे उहो अञा खपे। त हिकु ॻाल्हि स्पष्ट थी वई कि संसार में त संतुष्ट थी वञूं असां, पर अध्यात्म में संतुष्ट न थियणु खपे। संसार में त साधना करे, भोग भोगे करे, अनुभव करे संतुष्ट थी वेंदो माण्हू, ऐं इहो बि चवंदो कि बसि एतिरो ई आहे संसार, जंहिंजे लाइ एॾियूं ॻाल्हियूं चयूं वेंदियूं आहिनि। अगरि इहो ई सार आहे संसार जो त इन खां त मरणु बहितर। साधक इहो चवंदो, छो त आहे ई कोन सार, हिते सभु त भिखारी त रहंदा आहिनि संसार में, सभिनि खे त खपे। त पोइ ॻोल्हींदो कि छा अहिड़ी का जॻह आहे जिते मूंखां फुरण वारा न हुजनि, ॾियण वारा हुजनि ऐं आनंद ॾियण वारा हुजनि बिना स्वार्थ जे, त पतो पवंदसि अध्यात्म मार्ग में परमात्मा वेठो थी तयार, तोखे प्रेम ॾियण लाइ, तोखे निस्वार्थ आनंद ॾियण लाइ। भीड़ में न, ग्रुप में न, तू अकेले यात्रा कर, न त ग्रुप त ऐसी तैसी करे छॾींदा, उहे संसार मां कढाए पाण सां फासाए छॾींदा। सत्संगी ग्रुप आहे
तो इहा ॻाल्हि ओशो चई आहे ऐं भगवत गीता बि थी चए कि विषय भोग भोगण वारा संतुष्ट हूंदा अथव, जबकि संतुष्ट त सुठो अखर मञियो वियो आहे। संतोष, ॾाढा माण्हू चवंदा आहिनि न भाई असां त शुक्र आहे, संतोष आहे, असांखे ॿियो कुझु बि कोन खपे, सभु ठीकु आहे। त उहे बि संसारी त आहिनि। जेको माण्हू चए मां संतुष्ट आहियां, संतोष में आहियां, त उहो हीउ त आहे जेको संसार में पियो थो रहे। वधि में वधि इहो आहे कि वधीक भोग कोन पियो थो भोगे, ऐं जेको आसुरी प्रवृत्तीअ वारो माण्हू आहे सो वॾा सुख भोग भोगे पियो थो, भोगे कोन पियो थो, ॾेखारे पियो थो, सुख कोन पियो थो मिले। सुख उनखे ओतिरो ई थो मिले जेतिरो हिकिड़े ग़रीब माण्हूअ खे पियो थो मिले, पर हुनजो महांगो सुख आहे, अमीर जो, ग़रीब जो नंढो सुख आहे। त जेॾी महिल माण्हू अची चए कि भई मां संतोष आहे, शुक्र आहे, सभु कुझु आहे, त उहो अध्यात्म में अञा कोन वियो आहे, उहो संसार में ई आहे अञा। त अॻिते बि यात्रा कबी आहे, संसार में तो संतुष्ट ई न, हाणे अध्यात्म में पेर रख, बी न रहो। संसार में तो संतुष्ट थी वे न, हाणे संसार में कुझु न खपई, हाणे अध्यात्म में हल, ऐं उते कॾहिं न चइजां कि बस संतुष्ट आहियां। अध्यात्म में थोड़ी चइबो आहे कि बस मेरे को आनंद मिल गया, अब नहीं जाना सत्संग, अब काय की कथा, तो क्या वापस संसार में जाओगे? ही तो उहा शइ आहे। वृंदावन में अॼु ताईं छो आनंद आहे, 5000 साल थी विया, छो त उहो कॾहिं एंड थींदो ई कोन। सत्संग जो, कथा जो सुख कॾहिं एंड समाप्त थींदो ई कोन, पर कचरो जेको ॿाहिरि रखी करे अचे उनखे मिलंदो। त संसार में त ही संतुष्ट हूंदा आहिनि, आसुरी प्रवृत्तीअ वारा माण्हू लिखियल आहे, पर संतुष्ट, हिन जो संतोष ॿिए टाइप जो आहे। इन्हनि अञा हू सुख ॾिठो ई कान्हे, हुनजी नज़र में एतिरो ई सुख आहे, धन दौलत, थोरी तारीफ़, सुख भोगियूं, वो सीमित हूंदा आहिनि। न पर सीमित ॿिए हुन में चयो हूंदो, पर हिननि खे धन ॾाढो हूंदो आहे। इहे होटल बि रोज़ वेंदा घुमण, कार में बि घुमंदा, कंजूस नथो चवां, हर शइ जो उपभोग कंदा, पर तॾहिं बि हिननि आध्यात्मिक सुख अञा कोन ॾिठो आहे। ऐं हिननि खे लॻंदो आहे कि जेको असां रोज़ सुख भोगियूं पिया था, एतिरो ई थींदो आहे सुख, इन खां पोइ सुख मथे कोई आहे ई कोन। कॾहिं फॉरेन हली वेंदा घुमण, ॿियो छा कंदा, चवंदा इससे ज़्यादा कुछ होता ही नहीं है। या आसुरी प्रवृत्ति अथव, तव्हां अगरि चओ बसि मूंखे सुख मिली वियो, एतिरो ई आहे, संसार में चओ त तव्हां उन ई कैटेगरीअ जा आहियो। साधक पहिरीं असंतुष्ट थींदो आहे हिन संसार मां, पोइ वरी अध्यात्म में प्रवेश कंदो आहे, उन में बि असंतुष्ट थींदो आहे, ऐं उन में हुनखे आनंद ईंदो आहे। असंतुष्ट थियण में बि आनंद, संतुष्ट संसारी थियण खां असंतुष्ट साधक सुठो। हिकु संतुष्ट ईअं संसारी थियण, ईअं त सूअर बि संतुष्ट आहे, कहिड़ी दिक़त आहे सूअर खे? उनखां कोई उनजी भाषा में पुछेसि भाई का दिक़त त कोन अथई, चवंदव न तो पाण दिक़त कई, डिस्टर्ब कई मूंखे, मां त ख़ुशि आहियां, संतुष्ट। पर जेको असंतुष्ट आहे साधक अध्यात्म में, उहो सुठो आहे, छो त उहो पूर्ण परमात्मा रूपी सागर जे तरफ़ कदम वधाए रहियो आहे। त हिन 11 नंबर श्लोक में कृष्ण भगवान इहो थो ॿुधाए कि मुंहिंजे तरफ़ कदम वधायो ऐं वेही न रहो, आनंद में आनंद खपेव त अचो ईअं अचो। श्याम सलोना रूप है तेरा,
अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल। नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल। श्याम सलोना रूप है तेरा फूल भरा पथ एक नजर में फूलों से भर जाए। फूल भरा पथ एक नजर में फूलों से भर जाए। रोते रोते आता है जो हंसता हंसता जाए। रोते रोते आता है जो हंसता हंसता जाए। नाम बहुत सुखदाई तेरा मन में रस बरसाए। श्रद्धा से जो ध्यान धरे। श्रद्धा से जो ध्यान धरे प्रभु पल में करे निहार। नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल। श्याम सलोना रूप है तेरा घुंघराले है बाल। नैनों से अमृत बरसता। मोहित होकर जो भटक रहे हैं लोग। माया से मोहित होकर जो भटक रहे हैं लोग। केवल अपने स्वार्थ का ही लगा हुआ है रोग। भूल प्रभु को पल पल सिद्ध भोग रहे हैं भोग। मन में पावन भाव जगे। मन में पावन भाव जगे जो आए गंगा धाम। नैनों से अमृत बरसता भक्तों के घुंघराले है बाल। नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल। नैनों से अमृत बरसता भक्तों के नैनों से अमृत बरसता जेको परमात्मा जे तरफ़ हलंदो आहे न ऐं भगवान ॾे निहारींदो आहे त भगवान जी अखियुनि मां त अमृत वसंदो ई आहे। पर उन साधक जे अखियुनि मां बि कोड़ा जेके वहंदा आहिनि न उहो अमृत जे समान आहे।
कृष्ण भगवान जी मूरत ॾिसी करे इहो ई लॻंदो आहे कि हुनजी अखियुनि मां अमृत वसी रहियो आहे, नैनो से अमृत बरसता, ऐं हुनजी वाणीअ मां बि त अमृत पियो थो वसे। कृष्ण भगवान जी नेक्स्ट श्लोक आहे आसुरी स्वभाव वारनि जो वर्णन। अगरि कंहिंखे इहो लॻे कि यार ही त असांजी हिन व्यासगतिअ तां असांजी बेइज़ती पई थी थिए, त हिन जो मतिलबु आहे श्री कृष्ण तव्हांखे पियो थो चए। इहो ई अगरि कंहिंखे भाई जीअं व्हाट्सअप ते ॿुधंदा आहिनि ॾाढा ॼणा, उन्हनि खे लॻे इहो तो हमारे लिए बोलता रहता है, त मां स्पष्ट कयां कृष्ण भगवान पियो थो चए, ऐं अगरि उहो तव्हां ताईं पियो फिट थिए त मां जो हिन में कोई रोल कान्हे। कृष्ण भगवान ऐं असुर माण्हूअ जो इहो कनेक्शन आहे, मुंहिंजो छा हिन में मतिलबु, मां त पढ़ी करे पियो थो ॿुधायां, मां त बसि कढी पियो थो अचां जेको लिकायो वियो, हूअं लिकायो वियो, जिते जिते हिननि जूं ग़लतियूं मिलियूं आहिनि न जलेबियुनि जूं, उहे लिकायूं वयूं आहिनि, पर उहे मां कढी कढी ॿुधायां पियो थो। ॾिसो तव्हांजे लाइ छा चयो वियो आहे भगवत गीता में। 12 नंबर श्लोक में भगवान कृष्ण ॿुधाए थो असुरनि जे लाइ, आसुरी प्रवृत्ति वारनि माण्हुनि जे लाइ आशा पाश शतः बद्धा काम क्रोध परायणा ए हंते काम भोगार्थम अन्यायेन अर्थ संचयान। आसुरी प्रवृत्ति वारे माण्हूअ जूं आशाऊं इच्छाऊं ॾाढियूं हूंदियूं आहिनि, ऐं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो उन में फाथल हूंदा आहिनि। पाश माना रस्सी, हू उन में फंदे में फाथल हूंदा आहिनि। भाई हिकु थींदो आहे आशा कई रखीसीं असां खां, उपेक्षा महत्वाकांक्षा, पर असां बदिजी त न वञूं हुन सां। बदिजण जो अर्थ छा आहे कि उहा आशा पोइ असांखां जेको करार आहे उहो करणो पए। जीअं कंहिंखे महत्वाकांक्षा हुजे, हाईलाइट थियण जी इच्छा हुजे, ऐं हुनखे कोई आश्वासन ॾे कि मां तोखे हाईलाइट कंदोमांइ, पोइ वरी उहो ई माण्हू अन्याय करे जीअं आश्वासन ॾिनो, ऐं हीउ हुते बीठो हुजे, हीउ ॾिसे कि हीउ माण्हू ग़लति पियो थो करे, पर हिन मूंखे चयो आहे कि मां तुंहिंजो कमु कराईंदोमांइ, त हिन करे चुप रहो। छो त ही बधिजी वियो पंहिंजी महत्वाकांक्षा सां। धृतराष्ट्र ॿधल हो महत्वाकांक्षा सां। ॾाढा माण्हू असां ॾिठा आहिनि कि सत्य जो पक्ष कोन खणंदा आहिनि, असत्य जी हा बि हा मिलाईंदा आहिनि, अन्याय जे फेवर में ॻाल्हाईंदा आहिनि, छो त उहे ॿधल आहिनि पंहिंजी इच्छा सां। उन्हनि खे कंहिं भरोसो ॾियारियो आहे कि ईअं कंदे तुंहिंजो कमु थी वेंदई। त इहा आशा, आशा जो फंदो जेको आहे, आसुरी प्रवृत्तिअ जो सूचक आहे। तव्हांखे आशा इच्छा हुजे, मान लो काई, ऐं कोई माण्हू चवे इच्छा आहे मां तुंहिंजी पूरी कराईंदोमांइ, बसि हीअ शर्त ते थोरो हीअं कजां थोरो हीअं कजां। तव्हां अगरि आशा सां ॿधियल न आहियो त तव्हां हुनखे साफ़ चवंदा कि असांखे शर्त ते कोन कंदासीं, असां में टैलेंट आहे, असां उन आधार ते तोखे चयो आहे, भई मूंखे टैलेंट आहे ऐं तो चयो थी तुंहिंजो टैलेंट ॾेखारण लाइ। मूंखे ॾाढा अहिड़ा ऑफर मिलिया पंहिंजे हुन लाइफ में, जॾहिं मां आर्गन वॼाईंदो हुउमि, कि भई तोखे असां आकाशवाणीअ तां सर्टिफिकेट वठी ॾींदासीं, ग्रेड थींदो आहे, B ग्रेड, A ग्रेड, C ग्रेड, B हाई, पर उन लाइ तोखे रिश्वत ॾियणी पवंदी, ऐं उन लाइ थोरी वॾे ऑफिसर सां चमचागिरी करणी पवंदी। तॾहिं मां संत बि कोन हुउमि, हाणे बि कोन आहियां, पर गद्दीअ ते वेठल कोन हुउमि, तॾहिं बि मां कोन ॻाल्हि मञी हुनजी। कि छो? तव्हां टेस्ट वठो न, परीक्षा वठो न, टैलेंट वठो न, पर ॾाढा अहिड़ा बि हुआ जिन इहो कमु कयो, रिश्वत बि ॾिनी, चमचागिरी बि कई, ऐं उन्हनि खे मिली वियो। छो त हू पंहिंजी आशा सां, महत्वाकांक्षा सां फसियल हुआ, जुड़ियल हुआ, जेॾां उहा वठी वञे। ऐं इहो ई हाल
अॼु जी मायुनि जो थी रहियो आहे। ॾाढियूं सारियूं मन में इच्छाऊं रखी वेठियूं आहिनि, ॾाढियूं इच्छाऊं। पुट बि पास थिए, हे बि थिए, धंधो बि लॻे, घर में फ्रिज बि अचे, टीवी बि अचे, मकान बि ठहे, पैसो ई पैसो अचे, सोन जो हार मूंखे मिले। पोइ इच्छाऊं पूरियूं करण लाइ उन्हनि जो यूज़ थींदो आहे। कोई चवंदसि हल निर्मल बाबा वटि, कोई चवंदसि हल असांजे जलेबी सत्संग में, ऐं उहा माई वेंदी बि, छो त उहा पंहिंजी इच्छाउनि सां फासी चुकी आहे, ॿधिजी चुकी आहे, इच्छाउनि जी पाश में फासी चुकी आहे। ऐं सत्संग इच्छा पूरी करण लाइ कॾहिं बि कोन हो, इहो यादि रखिजो। मूंखे बि पोइ ख़बर पई कि माण्हू सत्संग में इन लाइ पिया था वञनि, इच्छाएं पूरी करने, काम करवाने, पर सत्संग इन लाइ त किथे बि कान्हे। गुरु ग्रंथ में त लिखियल आहे, आशा कर कर जग मुआ, आशा मरे न जाए, नानक आशा पूरियां जे सच्चे शिव चित लाए। भई आशाऊं कॾहिं पूरियूं थींदियूं कान, माण्हू मरी वेंदो, इच्छाऊं पूरियूं कोन थींदियूं। त पोइ कीअं इन्हनि प्रचार कयो सुखमनी गुरुपन कि सुखमनी पढ़ने से ये इच्छा पूरी होगी, जबकि किथे भी कोन्हे लिखियल। उन्हनि इहो प्रचार कयो कि सुखमनी जो अर्थ आहे सुखनि जी मणी, माना सुखमनी पढ़ंदी आहे त ये मणी तोखे हासिल थींदी, सुख जी मणी, सुख ॾियण वारी मणी त ही आहे। आहे त सही सुख जी मणी, पर असली सुख कहिड़ो, उहो असां हींअर ॿुधोसीं, आध्यात्मिक सुख। पर हिननि छा जोड़ियो, सांसारिक सुख। ऐं सांसारिक सुख मतिलबु पैसो, सांसारिक सुख माना इच्छाऊं। त ईअं इन्हनि माण्हुनि सुखमनी ग्रुप स्टार्ट करे इहो प्रचार कयो कि गुरुवाणी केवल इहो ई थी चए कि इच्छा पूरी थी वेंदई, इहो पढ़ण सां, ही पढ़ण सां ही थींदे, ही पढ़ण सां ही थींदे। जो मांगे ठाकुर अपने ते सोई सोई देवे। इन जो अर्थ इहो कयनि कि जेको घुर तूं घुर, नानक दास मुख ते जो बोले तूं रुगो मुंहं मां कढ, थींदी कोन अथनि। ईअं चवण सां इच्छा पूरी बि कोन थींदी अथनि, पर दिलासो वॾा वॾा ग्रुप पियो थो हलाए, जलेबियूं बि इहो ई। मां घणे दफ़ा उन जो ऑडियो ॿुधो आहे कि हमारे सत्संग में आओ, इच्छा ये पूरी हो जाएगी, ये भी हो जाएगा, चलो ये भी हो जाएगा, बच्चा पास हो जाएगा। ॾाढो लंबो इहो इन ते लेक्चर, पति भी बस में हो जाएगा, जो जो चाहते हो सब इहो ई पियो चए, देखो भगवान कहीं ईंदो आहे, पति बस में हो जाएगा, बच्चों को जॉब लग जाएगी, ये सब हो जाएगा, लेकिन भगवान नहीं मिलेगा। कहते भगवान खपे कंहिंखे, जेके ॿुधण आया आहिनि, या उनखे बि ख़बर आहे, दादा खे बि इहा ॻाल्हि ख़बर आहे कि हिननि खे भगवान हुअं ई कोन खपे, पर चालाकी त ॾिसो न, इच्छाउनि में फासाइनि पियो थो। ऐं वरी इहो बि पियो थो चवनि इच्छाएं पूरी हो जाएंगी, पर कोई आक्षेप न खणे त मथां इहो बि था जोड़नि कि लेकिन भगवान नहीं मिलेगा। मां हिन जो ॿुधो आहे इहो ऑडियो, त हिन जा ॿई कम थी था वञनि न, केॾा चालाक आहिनि। तो हर कोई पियो थो वञे, हाँ नहीं चाहिए, भगवान नहीं चाहिए, इच्छा तो हो जाएगी ना पूरी, थींदन उहा बि कोन, पर हो जाएगी छा, गागेगी, ये सब चीज़ आहिनि भविष्यवाचक। अॻे सेंटेंस पढ़ंदा हुआसीं, जिते आख़िरी में गा गे गी अचे न, उहो माना भविष्यवाचक, भविष्यकाल जो वाक्य आहे, थींदो। 20-30 साल थिया अथनि, होगा अभी होगा। त इच्छाऊं खणी आसुरी माण्हू जेको हूंदो आहे न, आसुरी प्रवृत्तीअ वारो माण्हू इच्छाऊं खणी करे हिन संसार में काम ऐं क्रोध जे परायण थी वेंदो आहे। इच्छाधारी जेको हूंदो, इच्छाऊं धारण करण वारो, काम त अची वियो हुन में, कामनाऊं, क्रोध बि हुन में ॾाढो हूंदो। जॾहिं इच्छा पूरी न थींदसि त, या इच्छा में कोई विघ्न विझंदसि। कृष्ण भगवान चए थो, इन इच्छाऊं जे फासीअ में फाथल माण्हू काम ऐं क्रोध जे परायण थी करे
भोग भोगण जे लाइ धन पदार्थनि खे गॾु करण जी चेष्टा कंदो रहंदो आहे, उहो आसुरी प्रवृत्तिअ जो माण्हू। इन जो मतिलबु आहे हुनखे लॻे थो अगरि मां धन गॾु कयो, मुंहिंजूं इच्छाऊं पूरियूं थी वयूं त मां सुखी थी वेंदुमि। इहा ई उते उनजी ग़लति फहमी आहे। माण्हू मरंदे मरी वेंदो, सुखनि मां भोग मां उनखे सुख मिलंदो ई कोन। ॿई शयूं आहिनि, ओशो चयो आहे ॿ शयूं आहिनि, हिकु आहे पदार्थ, ॿियो आहे असां पाण। अगरि असां पदार्थ जे तरफ़ वेंदासीं कि भाई पदार्थ खपे, पदार्थ में सुख ॻोल्हींदासीं त उहो सुख मिलंदो स्थाई भ्रम वारो। पर पंहिंजे अंदरि सुख ॻोल्हींदासीं त अनंत सुख मिली वेंदो, स्थाई सुख मिली वेंदो। उहो अस्थाई, अस्थाई मां चयो पदार्थनि में अस्थाई। ऐं ॿई शयूं आहिनि, या त पदार्थनि में ॻोल्हे वठो या पंहिंजे पाण में ॻोल्हे वठो। पदार्थनि में ॻोल्हण में चिंताऊं बि थींदव, पाश में बि फासंदा ऐं अननीति बि कंदा, टेंशन में बि थींदा। पर पंहिंजो पाण में सुख ॻोल्हींदा त तव्हांखे केॾां भॼण जी ज़रूरत न, ऐं स्थाई परलोक जो बि सुख मिली वेंदो। पदार्थ में सुख ॻोल्हींदा त पदार्थ में सभु अची वियो, ज़मीन जायदाद मकान गाॾी इहे बि अची विया। इहे शयूं तव्हांजे मरण खां पोइ गॾु कोन हलंदियूं, अॼु ताईं कंहिंजियूं थियूं ई कोन्हनि। माण्हू चवंदो आहे मुंहिंजो मकान, मुंहिंजो दुकान, मुंहिंजो प्लाट, अॼु ताईं कंहिंजो बि कोन थियो आहे। बसि हू मटिजंदा रहंदा आहिनि, मालिक मटिजंदा रहंदा आहिनि हुनजा। त सुख त पोइ बि कोन्हे, पहिरीं बि कान्हे। पदार्थ में थोरी देरि जो क्षणिक हिकु आहे भ्रम। ऐं कॾहिं सोचे ॾिसिजो, सांसारिक सुख जॾहिं मिलंदो आहे त असांखे वधीक सुख छा में ईंदो आहे? सम्झो महांगी ड्रेस पातल आहे त महांगी ड्रेस पाइण में सुख कान्हे, सुख ईंदो आहे कि मां महांगी ड्रेस पाती आहे, इन जो सुख वधीक हूंदो आहे। त संसारी सुख घटि हूंदो आहे, अहंकार वारो सुख वधीक हूंदो आहे। ऐं जेको पंहिंजे अंदरि सुख हूंदो आहे उहो त पंहिंजो पाण मां उत्पन्न थियल अनंत परमात्मा सां कनेक्ट हूंदो आहे। असां उहो सुख पाइण जी कोशिशि कयूं, आशाऊं छॾे ॾियूं। जेको पंहिंजो पाण मां संतुष्ट थी वियो, हाणे उहो छो ॿिए जे अॻियां हथु फैलाईंदो? जेको माण्हू आशाऊं रखे थो, ॾाढियूं इच्छाऊं, उहो हथ बि फैलाईंदो, उहो भिखारी थींदे देरि न कंदो। उहो त जिते ईंदसि उते हथु फैलाए छॾींदो, मंगतो थी वेंदो। उहो त संत जे अॻियां बि घुरण बि रहंदो, उहो त संत वटि बि वेंदो त सोचींदो कुझु मिलंदो हितां, उहो कंहिंखे ई कोन छॾींदो। असां ॾिठो होसीं हिकिड़ो ढोलक वारो, जेके उहो थींदा आहिनि न सफ़ाई कर्मी, उन खां बीड़ी वठी पीअंदो हो। भाई ॿुधो, सफ़ाई पियो करे कर्मी हिकिड़ो, ऐं ढोलक वारो हुन सफ़ाई करण वारे सां गॾु वेही रहियो, चइसि ला यार बीड़ी दे यार तूं। छो त आदत जंहिंखे पइजी वई घुरणो ई आहे, त संत वटि बि दरबार में बि घुरण वेंदो, उहो त छॾियो, प्रकृतिअ खां बि घुरंदो रहंदो, पक्षियुनि खां बि घुरंदो, पहाड़नि खां बि घुरंदो, नदियुनि खां बि घुरंदो कि इहे मूंखे सुख ॾियनि, इहे मूंखे कुझु बि सुख ॾियनि। ॾाढा माण्हू त छा कंदा आहिनि, साहु करे तव्हांजो मथो खाईंदव फोन ते या साम्हूं ॻाल्हाए करे, इन में उन्हनि खे सुख मिलंदो आहे। तव्हांखे लॻंदो कि मथो पे थी खाए, चरी आहे, चरी कान्हे, उहो तव्हां मां उहो रस पे थी कढे, उनखे जेको मज़ो थो अचे मथो खाइण में, उहा भिखारी थी करे आई आहे तव्हां वटि कि मूंखे पंहिंजो समय ॾे, मां मथो खाई वञा। अहिड़नि खां परे रहिजो, राम राम परियां खां चरियो न सम्झिजो। ओशो चवंदो हो कि भिखारीअ खे माण्हू दया कंदा आहिनि। अरे भिखारी जहिड़ो होशियार ॿियो कोई कोन हूंदो अथव। तव्हां भिखारी खे अगरि ॾिनव 10 रुपया
त भिखारी छा सम्झंदो आहे मन में? भिखारी चवंदो आहे हिकु मूर्ख मिली वियो जे मूंखे सुञातो ई कोन वास्तव में मां केरु आहियां। ऐं अगरि कोई हुनखे छिड़बू ॾेई करे भॼाएसि त भिखारी मन में सोचींदो आहे कि हे भैंसा समझदार निकितो, ही सुञाणे असां जहिड़नि खे। ईअं अथव त हिननि खां परियां खां ई राम राम कजो। कोई तव्हांजो मथो खाए या चरियो चरियो थी करे कुझु बि कराए त सम्झिजो ई तव्हांजे अॻियां भिखारी थी करे आयो आहे। ही चरियो कान्हे जो हुन ॾींहुं चरियो अची वियो ॻाइण लाइ, त ही कुझु न कुझु वठण ईंदा आहिनि। जॾहिं हिननि खे लॻंदो आहे कि हाणे कोई ॾियण वारो आहे कोन त कुझु बि भली चरियाप जी हरकत कर, पर खीचे वठ माण्हूअ मां, कुझु बि समय कढी वठ। ॾाढा माण्हू पंहिंजूं समस्याऊं ॿुधाइण शुरू थी वेंदव, ॾाढा नकारात्मक ॻाल्हियूं कंदव, हुन ईअं कयो हुन ईअं कयो। उन्हनि खे रस ईंदो आहे। असां छो पंहिंजो रस विञायूं उन्हनि चरियनि जे चकर में? त इन्हनि दुष्टनि खां बचाव कजो, इन्हनि खां परे रहिजो। हिकु चुटकुलो ॿुधायो, मां सत्संग खे विराम थो ॾियां। हिकु भिखारीअ हिकु घर में वञी जोर सां चिल्लाई, ओ दीदी ओ दीदी ओ भाभी भैया मेरे को दे दो खाने को। तो भाई ॿाहिरि आयो, चीज़ अजीब बदतमीज़ माण्हू आहे, ॻाल्हाइण जो ढंग कोन अथई तोखे, भैंसा भिखारी आहे, ॻाल्हाई कीअं थो, भिख वठण में कोन थी अचई। त भिखारी चईं एक्सक्यूज़ मी, मां तव्हांजे धंधे में कॾहिं तव्हांखे सलाह ॾिनी आहे कि कीअं तव्हां धंधो कयो? तव्हां मूंखे कीअं था सलाह ॾियो कि हीअं धंधो न हीअं कबो आहे? त ही चरिया कोन हूंदा आहिनि, हे हिन जो धंधो आहे। त हुन भिखारीअ चयईंसि, मां तव्हांजे धंधे में तव्हांखे डिस्टर्ब कयो आहियां? त सेठ चयईंसि, यार ॻाल्हि त तूं सही थो चई। भिखारी चएसि थो, तव्हां खां वधीक इंटेलिजेंट आहियां, मां अहिड़ी शइ ख़रीद थो करे सघां जेका तव्हां नथा ख़रीद करे सघो। मां का शइ हींअर आणे ॾियां तव्हांखे ॾेखारियांव, उहा शइ तव्हां कोन आणे ॾेखारींदा। अहिड़ी कहिड़ी शइ आहे? भिखारी चयईंसि, पहिरीं शर्त लॻायो 5,000 जी, तव्हां शइ अगरि आणे विया जेका मां आंदमि त मां तव्हांखे 5,000 ॾींदुमि। आहिनि पैसा, व्याज ते हलंदा आहिनि, तव्हांखे खपनव त वठिजो। हुन लॻाईंसि शर्त, हुन चई, मां एॾो पैसे वारो आहियां, करोड़पति आहियां, अहिड़ी कहिड़ी शइ हूंदी जेको मां नथो करे वठी अची सघां? उहो भिखारी वियो ऐं सर्टिफिकेट वठी आयो कि मां भिखारी आहियां। ये सर्टिफिकेट आहे कि मां भिखारी आहियां, तव्हां सर्टिफिकेट वठी आणे ॾेखारियो कि तव्हां भिखारी आहियो। उहो हाराए वियो, पर जॾहिं उहो सेठ मरियो, चई, यार मां फालतू 5,000 ॾिना, सही ॻाल्हि त इहा आहे कि मां बि भिखारी आहियां। मां जीवन भर धन जे पुठियां इच्छाऊं रखी करे हितां घुरंदो रहियमि, हुतां घुरंदो रहियमि, भिखारी त मां बि हुअमि, पर सर्टिफिकेट मूंखे कोन मिलियो ऐं न को कॾहिं मिलंदो। हर को चवंदो, तव्हां सेठ साहिब, तव्हां छो था मज़ाक कयो? हुन भिखारी खे मिली वियो, हूअ खटे वियो। त भिखारियुनि में बि फ़र्क़ु थींदो आहे। जेको आशाऊं रखी वेठो आहे न, ऐं आशाऊं बेड़ियूं जो फासी थो वञे आशाउनि में, पोइ कुझु बि करण लाइ तयार थो थी वञे, उहो आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू। बोल श्री कृष्ण भगवान की जय।